कुर्बानी कयो जेकर इंसाफ़ सां कयो कुर्बानी कयो जेकर इंसाफ़ सां कयो गोश्त सो मिठा मुस्लिम असल हक़दार खे ॾियो हक़दार खे ॾियो असल हक़दार खे ॾियो कुर्बानी कयो जेकर इंसाफ़ सां कयो कुर्बानी कयो जेकर इंसाफ़ सां कयो गोश्त सो अदा मुस्लिम असल हक़दार खे ॾियो हक़दार खे ॾियो असल हक़दार खे ॾियो मिस्कीननि जी सारल हो सभु प्यार भरियो हथ तिन ते रखो सभु मिस्कीननि जी सारल हो सभु प्यार भरियो हथ तिन ते रखो सभु उहे बेवस वॾा हूंदा लाचार आहिनि घुरी सघंदा नहिनि हूंदा बरदवार आहिनि हो हिस्सो तिन खे ॾियण तिन जे दरवाज़े ते वञो हिस्सो तिन खे ॾियण तिन जे दरवाज़े ते वञो गोश्त सो मिठा मुस्लिम असल हक़दार खे ॾियो असल हक़दार खे ॾियो असल हक़दार खे ॾियो हो कुर्बानी कयो जेकर इंसाफ़ सां कयो गोश्त सो मिठा मुस्लिम असल हक़दार खे ॾियो असल हक़दार खे ॾियो हक़दार खे ॾियो गोश्त वठिजे को न सघनि था साल समूरो ईअं ई रहनि था गोश्त वठिजे को न सघनि था साल समूरो ईअं ई रहनि था रुखी मानी कॾहिं बसर ऐं दाल में पटाटा ऐं लस्सी रहनि इन हाल में हो दायड़नि ग़रीबनि खे विसारे छो था छॾियो अदायड़नि ग़रीबनि खे विसारे छो था छॾियो गोश्त सो अदा मुस्लिम असल हक़दार खे ॾियो असल हक़दार खे ॾियो असल हक़दार खे ॾियो हो कुर्बानी कयो जेकर इंसाफ़ सां कयो गोश्त सो अदा मुस्लिम असल हक़दार खे ॾियो असल हक़दार खे ॾियो असल हक़दार खे ॾियो गोश्त महीनो फ्रिज में पियल आहे कुर्बानीअ जो जेको थियल आहे गोश्त महीनो फ्रिज में पियल आहे कुर्बानीअ जो जेको थियल आहे ज़रूरत कहिड़ी आहे इन कुर्बानी जी नाहे कुर्बानी जा गरीबन के मिले हो अमल अहिड़ो करण यारो आॾो ही वॾो अमल अहिड़ो
करण यारो आडो ही वडो गोश्त सो गोश्त सो अदा मुस्लिम असल हकदार के दियो असल हकदार के दियो असल हकदार के दियो हो कुर्बानी कयो जे कर इंसाफ सा कयो गोश्त सो अदा मुस्लिम असल हकदार के दियो हकदार के दियो हकदार के दियो अज़ाजे को माण्हू करे तो असन अल्लाह बख्श चवे तो अज़ाजे को माण्हू करे तो असन अल्लाह बख्श चवे तो उहो अल्लाह के वॾो प्यारो है समर मैशर जिले सुठो सुठो ठाहे हो करण अज़ा माल मिठड़े अल्लाह खांड जो हो करण अज़ा माल मिठड़े अल्लाह खांड जो गोश्त सो अदा मुस्लिम असल हकदार के दियो असल हकदार के दियो असल हकदार के दियो हो कुर्बानी कयो जे कर इंसाफ सा कयो गोश्त सो अदा मुस्लिम असल हकदार के दियो असल हकदार के दियो असल हकदार के दियो।